नंगर पार्कर में अदालती हुक्मन ते अमल न थियो। कारूंजर जी कटाई ॿीहर शुरू थी वई आहे। कारूंजर जो पत्थर सरकारी कमनि में इस्तेमाल थियण जो इंकशाफ थियो आहे। रोज़ानू केतिरियूं ई गाॾियूं पत्थर पहुचाइण लॻियूं आहिनि। इंतज़ामिया तहरुक नाहे वरितो। नंगर पार्कर में अदालती हुक्मन ते अमल न थियो। कारूंजर जी कटाई ॿीहर शुरू थी वई आहे। कारूंजर जो पत्थर सरकारी कमनि में इस्तेमाल थियण जो इंकशाफ थियो आहे। रोज़ानू केतिरियूं ई गाॾियूं पत्थर पहुचाइण लॻियूं आहिनि। इंतज़ामिया तहरुक न वरितो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो बीहरे नाम ख़बर जे हवाले सां आगाही ॾींदा आहियूं त नंगर पार्कर में अदालती हुक्म ते अमल न थियो। कारूंजर जी कटाई ॿीहर शुरू थी वई आहे। कारूंजर जो पत्थर सरकारी कमनि में इस्तेमाल थियण जो इंकशाफ थियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अख्तर समो सां। जी अख्तर, छा अपडेट्स आहिनि? सरकारी कमन में इस्तेमाल थियण जो इंकशाफ मुबारक रहंदमा ठंडा तराइन में कारूंजर जो कैश गैर कानूनी तौर ते इस्तेमाल थियण लॻो। रोज़ जे बुनियाद ते ठेकेदार केतिरियूं गाॾियूं कैश जूं पहुचाइण में रदल। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरीं डीसी थरपालकर हुकुमनामो जारी कंदे मैदान ते पाबंदी जारी कई हुई। इलाइक़े वासियुनि मूजिबि ठेकेदार पैसा बचाइण ख़ातिर इंतज़ामिया सां मिली भगत ठंडा तराइन में कारूंजर जो कीमती मैदनियात इस्तेमाल करण लॻो आहे। हेॾा कारूंजर सुजान फोरन जो अॻवान समेत सुजान थोरनि लाॻाप इंतज़ामिया थोरे वसवार इख्तियारनि खां मुतालबो कंदे अर्ज़ ठेकेदार डीसी जे हुकुम जारी कयल नामे खे हवा में उॾाए बिना कंहिं रोक टोक जे सरकारी सरेआम कारूंजर जी कैश सरकारी कमनि में इस्तेमाल करण लॻो आहे। जी ठीकु आहे अख्तर, अपडेट करण लाइ वरी महिरबानी अव्हां जी।